पंहिंजे साथियुनि जो तव्हांखे तारुफ़ करायां। सब खां पहिरीं ढोलक ते सरदार मनजीत सिंह ॾाढो सुहिणो कीबोर्ड वॼाईंदो आहे ऐं ढोलक वॼाईंदो आहे, सरदार मनजीत सिंह। तंहिंखां पोइ राजकुमार जेको अॼु न बल्कि पिछले काफ़ी सालनि खां वठी मूंसां गॾु ऑर्गन प्ले कंदो आहे। ऐं इन खां पोइ रमेश सोलंकी। हिन जी शिकिल ॾिसी तव्हांखे पक थींदी त सिंधी थी नथो सघे, तो त सिंधी सदाईं सुहिणा थींदा आहिनि। कंहिं जो रंग को मुंहुं आहे उस में फिटी वञे त उहा ॻाल्हि ॿी आहे, न त सिंधी 99% सिंधी माना सुहिणो। सुहिणा माण्हू सिंध जा गुलाब जियां त खिलनि, मोतीअ जहिड़ा गदरा गदरा ॻाढ़ा गिल त संदने, कुर्बान वञा तिने जिन सूह वधाई सिंध जी। सिंधियुनि तां कुर्बान वञा। ऐं सिंधियुनि जी वरी महक निराली अथव। पासे में सूंघे खणी ॾिसो, हिकिड़े ॾींहुं मुंहिंजो प्रोग्राम पे थियो, अञा पहिरियों गीत शुरू ई कान कयमि त अॻी लाइन ख़ाली थी वई। मां वाइरो थी वियुसि, मुंहिंजो अञा शुरू ई कान कयो आहे, मुंहिंजी शिकिल एॾी मिली किनी आहे ॼा माण्हू उथनि पिया न, उमिरि सारूं शिकिल ढलिजी वेंदी आहे। अॼुकल्ह त उहो हाल थी वियो आहे, उर्दू में चवंदा आहिनि वही हम हैं कभी जो रात दिन फूलों में तुलते थे, वही हम हैं कभी जो रात दिन फूलों में तुलते थे, वही हम हैं कि तुरबत 4 फूलों को तरसते थे। शिकिल फेरो खाई वेंदी आहे वक्त जी नज़ाकत। अॼु त उहो हाल आहे, घरवारी खे चए मुंहिंजो टीवी ते प्रोग्राम पियो अचे ॾिस, जी सॼो ॾींहुं भई घर में तोखे ॾिसां टीवीअ ते, तोखे ॾिसां, वक्त जी ॻाल्हि आहे। सो प्रोग्राम पे हलियो, अॻी लाइन खाली थी वई, अञा मां 2 मिंट माइक जो टेस्टिंग कयां त ॿी लाइन बि खाली थी वई। मतिलबु उहे माण्हू वञनि कान पिया, अॻियां उठी पुठियां पिया पिया। मां चयो ॻाल्हि कहिड़ी आहे, कहिड़ो माजरो आहे। अञा गानो शुरू त कयां, पोइ न वणे त खणी उथनि, अञा शुरू ई कान कयो आहे। वरी थोरी मूंखे महक पई महसूस थी, बांस पई अचे, मुंहिंजो किथां पई बांस अचे, हेॾा न्यारनि होॾा न्यारनि, मुंहिंजो स्टेज जे पुठियां ॾाढो पियो आहे छा आहे, पर बांस ॾाढी पई अचे। नेठि वञी नज़र हिन ते पई, मुंहिंजो हाणे रमेश सच ॿुधाए जो सनानु कयो अथई, जी भाऊ अॼु 2 दफ़ा कयो आहे। हूअं 1 दफ़ो कंदो आहे, अॼु प्रोग्राम हो जे करे शाम जो सनानु करे आया। मुंहिंजो जेकॾहिं शाम जो सनानु करे आया नी त पोइ त हीअ अलाए किथां बि अचे। वरी वञी नज़र हिन जे धणीअ जे पेरनि ते पई, मुझे बेली का तरई सच उदाई जोरा बकने मटिया दे जी भाऊ की जी ध्यान हणी भेणा न कोई साड़े छॾियो दई ई जोरा वनी मटे चुकिया पाए छॾियो त सॼी ग्राहकी थी खिटे, सब माण्हू था वञनि। सो साईं पियो बाज़ार में 5 मिंट ब्रेक में ॾिसी 15-20 मिंट खां पोइ बढ़िया एच जा जोराब वठंदो पाईंदो अचे, ॾिस ॾेखारींदो अचे मथे। मां चयो हा हाणे ठीकु आहे, जोराब मटे जी हा अची वेठो। अञा शुरू ई कान कयोसीं त अगारे खां वधीक बांस पई अचे। अरे मुंहिंजो हाणे किथां पई बांस अचे। अरे बेड़ी का तरई सच ॿुधाए जोराब पाया आहिनि जी भाऊ 50 रुपए जा अञा हार वठी आया। जेकॾहिं 50 रुपए जा जोराब वठी आया आहिनि त पोइ इहे बांस किथां पई अचे। जीअं त बांस काॾे वेंदी, पुराणा जोराब मां खीसे में विझी खणी आया आहियां। तो छा थींदो आहे, कंहिं माण्हू जी हिते जे माण्हू जी महक ई पंहिंजी आहे। असां सिंधी जी महक पासे में खणी सूंघे ॾिसो। मां पिक्चर में वेंदो आहियां हॉल में, वो पासे में जेकॾहिं सिंधी वेठल हूंदो आहे त ख़ुशबू पई ईंदी आहे, पर ख़ुशबू न आई त मां पक सम्झंदो आहियां सिंधी थी नथो सघे। छो त सिंधी सभु सभा छिड़ा, सिंधी